अस्सलाम वालेकुम दोस्तों, मुझो नालो है कमर ज़मान हमलानी ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो HTV हमलानी टीवी यूट्यूब चैनल। जीअं त दोस्तों तव्हां सभिनि खे ख़बर आहे त मां सिंधी ड्रामो ज़हर ज़िंदगीअ ते अॻु में बि काफ़ी सारा वीडियो ठाहे चुको आहियां ऐं जंहिंमें मां टोटल 316 मिस्टेकूं अॻु में ई ॾेई चुको आहियां ऐं अञा बि हिन ड्रामे में काफ़ी सारियूं मिस्टेकूं आहिनि। तंहिं करे हिकिड़ो ॿियो वीडियो मां हिननि मिस्टेकनि ते ठाहे रहियो आहियां। यादि रखिजो दोस्तों त हीअ मिस्टेकूं सिर्फ़ु फिल्मी मिस्टेकूं आहिनि, न कि पर्सनल मिस्टेकूं आहिनि। तंहिं करे हिननि मिस्टेकनि खे पर्सनल न वठिजो। उन खां अलावा जेके बि दोस्त अॼु ताईं मुंहिंजे हिन चैनल ते नवां पिया अचनि उन्हनि खे मुंहिंजी गुज़ारिश आहे त मुंहिंजे हिन चैनल खे सब्सक्राइब करे ऐं बेल जे आइकन खे ज़रूरु दॿाए छॾिजो ताकी हिन क़िस्म जा वधीक वीडियो तव्हां ताईं बर वक़्तु पहुचंदा रहनि। त दोस्तों हाणे हलूं था पंहिंजे अॼु जी वीडियो जी तरफ़। मिस्टेक नंबर 317 किस्त नंबर 82। दोस्तों हिन सीन में तव्हां हिन शख़्स ते गौर कयो त हीउ शख़्स हिन वक़्तु कैमरा में निहारे रहियो आहे। दोस्तों हिकु दफ़ो तव्हां ॿीहर ॾिसो त हीउ शख़्स हिन वक़्तु कैमरा में निहारे रहियो आहे। दोस्तों शायदि हिन डायरेक्टर सही तरीक़े सां न सम्झाए सघियो त कैमरा में न आहे निहारणो, पर हिन कैमरा में निहारे छॾियो। इन करे हीअ बि को वॾी मिस्टेक थी वई हिन ड्रामे में। उमेद थो कयां त हीअ मिस्टेक तव्हांखे सम्झ में अची वई हूंदी। मिस्टेक नंबर 318 किस्त नंबर 82। दोस्तों हिन सीन में तव्हां ॾिसो त हिते सीन शुरू थी चुको आहे पर राणे जो ध्यानु अलाए किथे आहे। हीउ ॾिसो दोस्तों, तव्हां पाण ॾिसी सघो था त राणे जो ध्यानु हिन सीन में न आहे। दोस्तों हिन राणे जी हिन ग़लतीअ ते न डायरेक्टर गौर कयो, न एडिटर, न वरी कैमरामैन। दोस्तों हीअ बि को वॾी मिस्टेक आहे हिन ड्रामे में। उमेद थो कयां त हीअ मिस्टेक तव्हांखे सम्झ में अची वई हूंदी। मिस्टेक नंबर 319 किस्त नंबर 82। दोस्तों हिन सीन में तव्हां हिन जॻह ते गौर कयो त हिते माइक जो पाछो तव्हांखे चुरपुर कंदे नज़र ईंदो। हीउ ॾिसो दोस्तों, हिते माइक जो पाछो चुरपुर कंदे नज़र अची रहियो आहे। दोस्तों हीअ बि को वॾी मिस्टेक आहे हिन ड्रामे में। उमेद थो कयां त हीअ मिस्टेक तव्हांखे सम्झ में अची वई हूंदी। मिस्टेक नंबर 320 किस्त नंबर 83। दोस्तों हिन सीन में इहो ॾेखारियो वियो आहे त राणे जी हिते ॿुट लाई पई वञे, पर दोस्तों जेकॾहिं तव्हां गौर सां ॾिसो त राणू पंहिंजे हथ सां ॿुट लायो पियो ॾे। हीउ ॾिसो दोस्तों, तव्हां गौर सां ॾिसो त राणू पंहिंजे हथ सां ॿुट लायो पियो ॾे। हीउ ॾिसो दोस्तों, यकीनन तव्हां ही गौर सां ॾिठो हूंदो त हीअ बि को वॾी मिस्टेक आहे हिन ड्रामे में। उमेद थो कयां त हीअ मिस्टेक तव्हांखे सम्झ में अची वई हूंदी। ऐं दोस्तों मूंखे कमेंट सेक्शन में ज़रूरु ॿुधाइजो त हीअ मिस्टेक तव्हांखे सम्झ में आई या न। मिस्टेक नंबर 321 किस्त नंबर 83। दोस्तों हिन सीन में तव्हां ॾिसो त हिन वक़्तु ही गैस जो मीटर राणे खां काफ़ी परे आहे, मतिलबु त राणे जे बैकग्राउंड में कोन्हे। दोस्तों हिकु दफ़ो तव्हां ॿीहर ॾिसो त हिन वक़्तु ही गैस जो मीटर राणे खां काफ़ी परे आहे, यानी राणे जे पोयां बैकग्राउंड में कोन थो अचे। ऐं दोस्तों सिर्फ़ु हिकु सेकेंड खां पोइ जॾहिं हीउ सीन थो अचे त उहो साॻियो मीटर हाणे वरी राणे जे पोयां बैकग्राउंड में अची वियो। दोस्तों जेको मीटर हिकु सेकेंड पहिरियां राणे खां काफ़ी परे हुयो, राणे जे बैकग्राउंड में कोन हुयो। ऐं दोस्तों सिर्फ़ु हिकु सेकेंड खां पोइ उहो साॻियो मीटर राणे जे पोयां बैकग्राउंड में कीअं आयो, सिर्फ़ु हिकु सेकेंड जे अंदरि। दोस्तों हीअ बि को वॾी मिस्टेक आहे हिन ड्रामे में। उमेद थो कयां त हीअ मिस्टेक तव्हांखे सम्झ में अची वई हूंदी। ऐं दोस्तों मूंखे कमेंट सेक्शन में ज़रूरु ॿुधाइजो त हीअ मिस्टेक आहे या न। मिस्टेक नंबर 322 किस्त नंबर 83। दोस्तों हिन सीन में तव्हां ॾिसो त हिन वक़्तु ही शख़्स कैमरा में निहारे रहियो आहे। दरअसल दोस्तों डायरेक्टर हिननि खे स्टार सीन करण जो इशारो ॾिनो ई ते त कैमरामैन कैमरा ऑन करे छॾी ऐं हीअ अञा डायरेक्टर जे तरफ़ ध्यानु करे रहियो हुयो त इहा मिस्टेक रिकॉर्ड थी वई। दोस्तों इहा मिस्टेक हिन शख़्स जी न आहे बल्कि कैमरामैन जी आहे। कैमरामैन जल्दबाज़ी करे कैमरा ऑन करे छॾी ऐं हीउ शख़्स अञा डायरेक्टर जे इशारे जो इंतज़ारु करे रहियो हुयो त हीअ मिस्टेक रिकॉर्ड थी वई। दोस्तों हीअ बि को वॾी मिस्टेक आहे हिन ड्रामे में। उमेद थो कयां त हीअ मिस्टेक तव्हांखे सम्झ में अची वई हूंदी। मिस्टेक नंबर 323 किस्त नंबर 83। दोस्तों हिन सीन में तव्हां गौर सां ॾिसो त हिन वक़्तु राणे जे कुल्हे ते ई रूमाल आहे। दोस्तों हिकु दफ़ो तव्हां ॿीहर ॾिसो त हिन सीन में हिन वक़्तु राणे जे कुल्हे ते ई रूमाल आहे। ऐं दोस्तों सिर्फ़ु 10 सेकेंडनि खां पोइ जॾहिं हीउ सीन थो अचे त राणे जे कुल्हे तां हाणे उहो रूमाल गुम थी वियो आहे। दोस्तों 10 सेकेंड पहिरियां जेको रूमाल राणे जे कुल्हे ते हुयो ऐं 10 सेकेंड बाद उहो रूमाल राणे जे कुल्हे तां काॾे गाइबु थी वियो। दोस्तों हीअ बि को वॾी मिस्टेक आहे हिन ड्रामे में। उमेद थो कयां त हीअ मिस्टेक तव्हांखे सम्झ में अची वई हूंदी।
मिस्टेक नंबर 324 किस्त नंबर 83। दोस्तों इन सीन में तव्हां ॾिसो त हिन वक़्तु ओठो हिते पंहिंजो खाॿो हथु मथे झलियो बीठो आहे। दोस्तों हिकु दफ़ो तव्हां ॿीहर ॾिसो त हिन वक़्तु हिन सीन में ओठो पंहिंजो खाॿो हथु मथे करियो बीठो आहे। ऐं दोस्तों सिर्फ़ु हिकु सेकेंड खां पोइ जीअं ई कैमरा परे जो व्यू थी वठे त हाणे वरी ओठो पंहिंजो साॼो हथु मथे करियो बीठो आहे। दोस्तों हिकु सेकेंड पहिरियां ओठो पंहिंजो खाॿो हथु मथे करियो बीठो हुयो ऐं सिर्फ़ु हिकु सेकेंड खां पोइ जीअं ई कैमरा परे जो व्यू वरितो त हाणे वरी ओठो पंहिंजो साॼो हथु मथे करियो बीठो आहे। दोस्तों हिकु सेकेंड जे अंदरि ओठे पंहिंजो हथु छो ऐं कीअं मटायो। बहरहाल दोस्तों हीअ बि हिकु वॾी मिस्टेक आहे हिन ड्रामे में। उमेद था कयां त हीअ मिस्टेक तव्हांखे सम्झ में अची वई हूंदी ऐं दोस्तों मूंखे कमेंट सेक्शन में ज़रूरु ॿुधाइजो त हीअ मिस्टेक आहे या न। दोस्तों अॼु जे लाइ हिन वीडियो में बसि एतिरो। उमेद थो कयां त हीअ वीडियो तव्हांखे पसंदि आयो हूंदो। जेकर हीअ वीडियो तव्हांखे पसंदि आयो आहे त हिन वीडियो खे लाइक कंदा, दोस्तनि सां शेयर कंदा ऐं हिन वीडियो में प्यार भरी कमेंट बि ज़रूरु करे छॾींदा। दोस्तों यादि रखंदा त हीअ मिस्टेकूं सिर्फ़ु फिल्मी मिस्टेकूं आहिनि, न कि पर्सनल मिस्टेकूं आहिनि। तंहिं करे हिननि मिस्टेकनि खे पर्सनल न वठिजो। उन खां अलावा दोस्तों इहो बि यादि रखिजो त हीअ मिस्टेकूं सिर्फ़ु एंटरटेनमेंट लाइ रिकॉर्ड कयूं पियूं वञनि। उन खां अलावा जेके बि दोस्त हाल ताईं मुंहिंजे चैनल ते नवां पिया अचनि उन्हनि खे मुंहिंजी गुज़ारिश आहे त मुंहिंजे हिन चैनल खे सब्सक्राइब करे ऐं बेल जे आइकन खे ज़रूरु दॿाए छॾिजो ताकी मुंहिंजो हर नओं अचण वारो वीडियो सभ खां पहिरियों तव्हां दोस्तनि ताईं पहुची सघे। दोस्तों हाणे मिलूं था नेक्स्ट वीडियो में। तेसिताईं मूंखे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।